अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वसलातु वसलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन सय्यदना मुहम्मद व आलिही व सुहाबिही अजमाइन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व सुहाबिही अजमाइन। मीरा शाह मदद कर असांजी ताह सुनी दादी। आही अब्दुल लतीफ जो तू हसनी पीर हादी। बादशाह पीर बगदादी अची कर का माड़ मुरीद ते। निहायत वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम, स्टेज ते वेठल मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, मशाइख़ उज़ाम, सय्यदो सादात, बिलखुसूस हजरत किबला पीर तरीक़त रहबर शरीयत आले नबी औलाद अली हजरत सैयद साईं जुम्मन शाह लक्यारी दामत बरकातुल आलिया ऐं प्यारी जमात सगोरी, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आऊं बेहद शुक्रगुजार आहियां पंहिंजे पिरी प्यारे अखड़ियुनि जे ठार जनाब वाजिबुल एहतराम आशिक़े रसूल साईं मोहम्मद यूसुफ हाले पोटरो ऐं उन जे बिरादर ऐं तव्हां सॼी प्यारी जमात सगोरी जो एहसान मंद आहियां जे मूं जहिड़े बेकार बदकार शख्स खे करीमन जो बच्चो समझी इज्जत सां नवाज़े स्टेज ते विहारियो आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हांजे इज्जत में, रोज़ीअ में, रिज़्क़ में, अव्हांजे इल्म में, फैज़ में
इन रसूल अल्लाह जे इश्क में किरोड़े रहमतू बरकतू रब अता फरमाइंदो जो तव्हां कई तव्हां जे बच्चन के क़यामत ताईं महबूब मुस्तफ़ा जी दामन हथन में हूंदी। मूं आजिज़ बेकार खां पहिरीं बि आलिम सगोरा खिताब करे विया। असांजे भान सईदाबाद जे साईं मुअज़्ज़िज़ आलिम सगोरो मूं आजिज़ बेकार खां पहिरीं खिताब करे रहियो हो। साईं हजरत अल्लामा मौलाना साईं गुलाम मोहिउद्दीन दावत बरकातुल आलिया आशिक़े रसूल आहिनि, दावत इस्लामी जा आहिनि, दस्तगीर जे नौकरनि जा नौकर आहियूं। भेटाई तो चे त गोला जेके गोलन जा थी तिन जो भी तू गुलाम, सब्र जी शमशीर सा कर कीने जो कतलाम, त नांगा तुंहिंजो नाव लिखजे लाहू ते। हुजूर जा जेके आशिक़ आहिनि असां उन्हनि जा नौकर आहियूं। पोइ ज़रूरी न आहे त असांजे पीउ ॾाॾे जो मुरीद हुजे, असांजे मुर्शिद जो मुरीद हुजे। अदा जेको दस्तगीर जो मुरीद आहे, दस्तगीर जो गुलाम आहे, असां उन्हे जा नौकर आहियूं। ॾाढा हथ खणी सुभान अल्लाह था चओ। सब खां पहिरीं तकरीर शुरू थियण खां अॻु में हिकिड़ो जमायत अहले सुन्नत जे मसलक जे प्लेटफॉर्म तां तव्हां खे मां सैयद सगोरो नबी पाक जो बचे जी हैसियत सां पैगाम थो ॾियां त या रसूल अल्लाह चवण वारो यादि रखिजो, तमामु तजाली दौर आहे, तमामु ॾुखियो वक़्तु मुसलमाननि जे मथां अची वियो आहे। ही वक़्तु आहे त असां या रसूल अल्लाह चवण वारनि खे हिकु थियणो पवंदो, असां महबूब जे दुरूद सलाम पढ़ण वारनि खे हिकु थियणो पवंदो। पंहिंजे दिलनि मां ज़ाती बुग़्ज़ कढी, बिरादरियुनि जा बुग़्ज़ कढी, ॿनियुनि ॿारनि जा फॾा ख़तम करे सचा पका उम्मती कलमे पढ़ण वारा, दुरूद सलाम पढ़ण वारा बणिजी वञो ऐं मुतहद थियणो पवंदो। छो त पूरी दुनिया में जेके यहूदी लाबिया उन्हनि जो प्रोग्राम आहे त इस्लाम दुनिया जे तख़्ते तां ख़तम कयो वञे। इन करे हींअर खाना जंगी ख़तम कयो, इहा पीर परस्ती ख़तम करणी पवंदी, ख़ुदा परस्त थियणो पवंदो, नबीअ जो सचो पको उम्मती थियणो पवंदो। असांखे या रसूल अल्लाह चवण वारनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते बीहणो पवंदो। याद रखिजो, कादरी, नक्शबंदी, सहरवर्दी या चिश्ती तरीक़े वारा सभु असां पाण में भाइर आहियूं। इहे मसलक तरीक़त जा तरीक़ा आहिनि, ज़िक्र जा तरीक़ा आहिनि, पर सभ खां पहिरीं असां जमायत अहले सुन्नत वारा आहियूं, या रसूल अल्लाह चवण वारा आहियूं। बाबा जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त हेॾे निहारियो, तवजो कयो, थोरो सादा न थियो। ही बदमज़हबनि ॿारियुनि कुवतुनि जूं ही प्लानिंगूं हूं त आशिक़े रसूल कीअं दुनिया जे तख़्ते ते ख़तम कयूं, खाना जंगी करायो। बाबा जॾहिं घर में मुंहिंजे में झेड़ो पइजी वियो त मां पाड़े वारे खे कहिड़ो मुंहुं ॾींदुसि। जॾहिं मुंहिंजे घर में झेड़ो पइजी वियो, हाणे घर में पंहिंजो झेड़ो छॾायां या शहर वारे दुश्मन खे मुंहुं ॾियां। ही ॿारियूं बदमज़हब जेके बि कुवतूं हुयूं, यहूदी लाबी जेके बि इस्लाम दुश्मन कुवतूं आहिनि, उन्हनि जूं साज़िशूं हुयूं। त हाणे हे ईअं कोन छुॼंदा, भला हिननि में इहा ॻाल्हि उछलायो त बाबा ही फलाणे जो मुरीद आहे, ही फलाणे जो मुरीद आहे, ही फलाणे जो मुरीद आहे। इन फितने खे टोड़ण जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो दलील काफ़ी आहे त जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, तुंहिंजो मुंहिंजो दिलबर हबीब नबियुनि जो सरदार शफ़ाअत जो झंडो खणी बीहंदो, त छा उते अब्दुल कादिर जीलानी हूंदो या कोन हूंदो? उन झंडे हेठि हूंदो नी गौसे आज़म, त गौसे आज़म जा मुरीद भी पंहिंजे मुर्शिद सां गॾु हूंदा, त उते कादरी सिलसिले जो ज़िक्र वारा करण वारा भी उते मौजूद हूंदा। हाणे मस्जिद में वेठो ही ईमान सलामती ॿुधा त छा इमाम रब्बानी मुजद्दिद मुनवर अलफ़सानी रहमतुल्लाह अलैह फारूक आज़म जो बचड़ो उते महबूब जे झंडे हेठि हूंदो या कोन हूंदो? हथ खणी सुभान अल्लाह चओ नी, हूंदो नी। त कादरी सिलसिले वारनि सां औलिया कामिलीन जेके गॾु हूंदा, गौसे आज़म सां उहे बि उते हुज़ूर सां गॾु हूंदा। ऐं जेके नक्शबंदी सिलसिले जा जेके भी औलिया कामिलीन हूंदा, मशाइख हूंदा, उहे इमाम रब्बानी जे झंडे हेठि उते हुज़ूर सां गॾु हूंदा। पोइ मूंखे इहो ॿुधा त ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेर वारो, हज़रत ख्वाजा गरीब नवाज़ जेको चिश्ती तरीक़े जो सिपह सालार आहे, जेको इमाम हुसैन जो पोटो आहे, गौसे आज़म जो मासा था, उहो हुज़ूर जे झंडे हेठि हूंदो या कोन हूंदो?
चिश्ती तरीक़े जा औलिया कामिलीन उते हूंदा नी हाणे मस्जिद में ठा ईमान सलामत ॿुधाइजे त गौसुल आलमीन जेको 18,000 जहाननि जे मथां रब गौस मुक़रर कयो हो उहो गौस बाउद्दीन ज़करिया मुल्तान शरीफ़ वारो उहो उते हुज़ूर जे झंडे हेठि हूंदो या कोन हूंदो पोइ जॾहिं क़यामत जे ॾियारे कादरी नक्शबंदी सहरवर्दी चिश्ती तरीक़े वारा हुज़ूर सां गॾु हूंदा उन्हनि जा मुरीद बि गॾु हूंदा अरे जॾहिं सभु हुज़ूर जे झंडे हेठि हूंदासीं त पोइ हिते दुनिया में जहिड़ो छाजो आहे हिते बि असांखे मुतहद थियणो पवंदो जेको या रसूल चवंदो हुन जा गुलाम आहियो ॾाढा त चओ सुभान अल्लाह हुज़ूर जी ॻाल्हि कर बस ॿी का ॻाल्हि करणी न आहे ॻाल्हि नबीअ जे इज़त जी करणी आहे गाल नबी जे नामूस रिसालत जी करणी आहे अल्लाह तबारक व तआला फरमायो त सुबहानल्लज़ी असरा बि अब्दिही पाक आहे उहा ज़ात जंहिं सैर करायो आहे पंहिंजे ख़ासि बाने खे ॾाढा चओ सुभान अल्लाह रब तो फरमाए पाक आहे उहा ज़ात अल्लाह पाक आहे या कान्हे जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ासि बाने खे ख़ासि बानो केरु आहे त महबूब नबियुनि जो सरदार आहे महबूब आम न अथई महबूब ख़ासि अल्लाह वहदहु ला शरीका अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहु कुफुवन अहद रब तो फरमाए मैं बेनियाज़ आया बेपरवाह आया पंहिंजी ज़ात में पंहिंजी सिफ़ात में वहदहु ला शरीका आया न कंहिंखे ॼणियो तम न को मूं मां ॼाओ आहे मां पंहिंजी ज़ात में सिफ़ात में वहदहु ला शरीका आया अल्लाह हिक आहे वो वहदहु ला शरीक रब तो फरमाए त पाक आहे उहा ज़ात केड़ी पंहिंजी रब अल्लाह तबारक व तआला पंहिंजो शान बयान कंदे कि तो रब जी ज़ात पाक आहे जंहिं सैर करायो आहे पंहिंजे ख़ासि बाने खे लैला रात जे हिकिड़े थोरे हिस्से में मां चवां त मां कलाक में हीअं निकतुस सेवण थियो जाम शोरो थियो कोटड़ी कराची हणी समुंड जी ही पटी हीअं घुमी वरी घुमी फिरी कलाक में ते तव्हां वटि पहुतो हां हे माइकी खसे वेंदो त पीर जो दिमाग़ कमु छॾे वियो ॾाढा त चओ सुभान अल्लाह इहा ॻाल्हि मञण जहिड़ी न आहे त मां कलाक में सऊदी वियुसि कलाक में मोटी आयुसि ॾाढा त चओ पर अल्लाह तबारक व तआला जो क़ुरान तो फरमाए त सुबहानल्लज़ी असरा बि अब्दिही पाक आहे उहा ज़ात जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ासि बाने खे महबूब केरा अल्लाह जो नबी आहे अल्लाह जो रसूल आहे अल्लाह जो महबूब आहे अल्लाह जो ख़ास बानो आहे अरे महबूब के आम न चइबो तो असांजे जिस्म में पघर में बदबू थींदी आहे तूं असां ॾंदड़ न कयूं वात में बदबू थी वेंदी तूं असां गुस्ल न कयूं जिस्म में बदबू थी वेंदी तो असांजो सुम्हण निंड कंदा हूं जहान जो पतो न हूंदो आहे तो असांजे जिस्म ते मख वेहंदी आहे कांव जी विठ किरंदी आहे कबूतर जी विठ किरंदी आहे तो असांजे कपड़नि ते किविल चढ़ंदी आहे असांजे जिस्म में बदबू थींदी आहे पघर में मख वेहंदी जीत वेहंदो पर वाह वाह मुंहिंजा महबूब जे तो जिसका साया नहीं उसका सानी कहा अरे महबूब जो नूरानी जिस्म मुबारक उहो नूरानी नूर हुयो जो महबूब जे जिस्म पाक जो पाछो कोन हो सॼी ज़िंदगी ज़ाहिरी ज़िंदगी 63 सालनि में हुज़ूर जे जुबे ते कॾहिं मख न वेठी हुज़ूर जे जिस्म ते कॾहिं किविल न चढ़ी हुज़ूर जे जिस्म ते कॾहिं मख न वेठी पर सॼी ज़िंदगी हुज़ूर जे जुबे ते कॾहिं किविल न चढ़ी आहे पर 1400 साल गुज़री विया अॼु बि हुज़ूर जे गुंबज़ तऊं को पखी मथां टपी न सघंदो आहे को क्रॉस गुंबज़ न करे सघंदो आहे 1400 साल गुज़री विया तूं असां में बदबू थींदी आहे पर हुज़ूर जे जिस्म पाक में एॾी त ख़ुशबू हूंदी हुई जो किरोड़े मण जन्नत जे मुश्क जा गॾु कर उहे हिकिड़े पासे हुज़ूर जे पघर पाक जी ख़ुशबू हिकिड़े पासे ॾाढा न चओ सुभान अल्लाह
जंहिं घिटीअ मां तुंहिंजो मुंहिंजो दिल पर हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम गुज़री वञे, महीननि जा महीना सालनि जा साल गुज़री वञनि, उन घिटीअ मां हुजूर जे पसीने जी खुशबू अॼु ताईं जारी आहे। 1400 साल गुज़री विया, 1400 सालनि खां बाद बि हुजूर जे पसीने पाक जी खुशबू अॼु बि मदीने में मौजूद आहे। जबलनि में खुशबू आहे, पत्थरनि में खुशबू आहे, वणनि में खुशबू आहे, मस्जिद में खुशबू आहे। अरे हज़ारे साल गुज़री विया, अहिड़ो नूरों आला नूर नबी मिलियो, अहिड़ो पाक नबी, अहिड़ो अल्लाह जो महबूब नबी जो हज़ारे साल गुज़री विया, अॼु बि मदीने पाक में हुजूर जे पसीने जी खुशबू मौजूद आहे। सुभान अल्लाह। अहिड़े पिरीअ जो कलमो नसीब थियो अथई, अहिड़े पिरीअ जो कलमो नसीब थियो आहे, अहिड़े पिरीअ जे दर जी ग़ुलामी नसीब थी आहे, अहिड़े पिरीअ जे दर जा ग़ुलाम पढ़िया हू, अहिड़े पिरीअ सां वफ़ादार थी। ही वक़्तु आहे, अॼु हालात उन जाइ ते पहुता आहिनि, अॼु उहो वक़्तु अची वियो आहे, असांखे पंहिंजे सचे ग़ुलामी हुजण जो सबूत ॾियणो पवंदो, महबूब सां वफ़ादार हुजण जो सबूत ॾियणो पवंदो। अरे नबी शफ़ादार आहे, नबी वफ़ादार आहे, महबूब वाइदे जी ख़िलाफ़ी न कंदो आहे, महबूब त तेसि ताईं जन्नत में ई न वेंदो, तूं असां फ़क़ीर जेसि ताईं ॿाहिरि बीठा हुजो, महबूब शफ़ादार आहे, तो असांखे कहारी कोर्ट मां छॾाईंदो। पर ही वक़्तु अची वियो आहे, इम्तिहान जी घड़ी आहे, अॼु साबित कदम थियणो पवंदो, हुजूर जो सचो पको ग़ुलाम थियणो पवंदो, हुजूर जे इज़त ते कॾहिं बि सौदेबाज़ी न कजाए, नामूस रिसालत ते कॾहिं सौदेबाज़ी न कजाए। यादि रखजाए, ही चम, ही हद, ही हुस्न, ही जवानी, ही वापार, ही ज़मींदारियूं, ही आरज़ी अथई, इहे हिते छॾे वेंदे। कई वक़्त जा बादशाह तवंगर कब्रनि जा मेहमान बणिजी विया। यादि रखजाए, ईमान जो सौदो न कजाए, हे वक़्तु थी सियासी माण्हुनि जे चकर में हुजूर सां गद्दारी न कजाए। अरे सॼी ज़िंदगी MP MLA सियासी माण्हुनि खे राज़ी कयो अथई, अॼु हिकिड़ो टके जो वोट ॾेई हुजूर जे इज़त ते सौदेबाज़ी न कजाए, नामूस रिसालत खे लबेक चई हुजूर जी ज़ात खे राज़ी कजाए। नारे तकबीर, नारे रिसालत, नारा तहकीक, नारा हैदरी, उलमाए अहले सुन्नत। ओ मिठा वक्त थी वफादार थी जाए, कुदसी हदीस आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। रब तो फरमाए कि मुस्तफा से वफा तो हम तेरे हैं, ये जहां चीज है क्या लोहो कलम तेरे हैं। मता चई मां ज़ईफ़ हां, मता चई मां पोड़ो हां, मुंहिंजे हॾनि में ताक़त न आहे, मुंहिंजे जिस्म में ताक़त न आहे, मां हिकिड़ो कमज़ोर हा, मां छा थो करे सघां। ख़ुदा जे ज़ात जो कसम त नबीअ जे इश्क में, महबूब जी मोहब्बत में उहो पावर हूंदो आहे जो ख़ुदा जो कसम आहे त अमीरुल मुजाहिदीन हज़रत अल्लामा ख़ादिम हुसैन रिज़वी रहमतुल्लाह अलैह, अरे जेको टंगुनि खां माज़ूर हुयो, सॼी ज़िंदगी असां ॿुधो न ॾिठो, पर रसूल अल्लाह जे मोहब्बत जी उहा चिड़क ॿारे वियो जो रुगो पंजाब न, बल्कि सिंध न, पाकिस्तान न, पर रूए ज़मीन जा जेके आशिक़ रसूल, ओ जेके शींहं सुतल हुया, उन्हनि सुतलनि शींहनि खे उहो हिकिड़ो व्हील चेयर ते वेहण वारो जवान सुजाग करे वियो आहे। ओ बदमज़हब कुवतो, ओ इस्लाम दुश्मन जेके कुवतूं आहिनि, जेके दुनिया मां इस्लाम ख़त्म कर पियूं चाहिनि। अरे नबीअ जो आशिक़ व्हील चेयर ते वेहण वारो जेको टंगुनि खां माज़ूर हुयो, उन इस्लाम दुश्मन जे कुवतुनि जा जेके हुया किला हुया, उहे लर्ज़े में विझी छॾिया, दुनिया खे ॿुधाए छॾियो त गैरत मुस्लिम भी ज़िंदा है। ओढ़े ते नाहे, जवान ते नाहे, मर्द ते नाहे, औरत ते नाहे। अरे हिंदुस्तान जा 56 सूबा जेके सरेआम मीडिया ते हिकिड़ो तक़रीर पियो करे त हिंदुस्तान मां न बल्कि रूए ज़मीन मां असां इस्लाम ख़त्म करता चाहियूं। अरे महबूब जी हिकिड़ी मोमिन बानी सलाम आहे जे गैरत खे। अल्लाह असांजे बच्चे खे असांजे क़यामत ते अचण वारे न्याणियुनि खे मुस्तफा जे दीन ते अहिड़ी गैरत अता फरमाए। अरे बदमज़हब जिन खे न अल्लाह जो हया वा न रसूल जो हया वा, हिकिड़ी औरत जेका कमज़ोर हूंदी आहे पर रसूल अल्लाह जो इश्क उहो आहे, महबूब जी मोहब्बत उहो आहे।
हिकड़ी कमजोर औरत नकाब पायूं हज़ारन के चे थी अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर कसम सां ॿुधा अल्लाह जे घर में वेठो ही अरे जेको अल्लाह जे दुश्मनन के औरत थी करे कमजोर थी करे ऐं जेको इस्लाम कुवत दुश्मन कुवतूं केॾियूं ताक़तूं ये ईअं निकिता छा कोता कॉलेज मां इन्हनि जे मथां पूरी रूए ज़मीन जो हथो ये जॾहिं निकिता त हिकिड़ी औरत थी करे अल्लाह जे दुश्मन के ॿुधाए पई त अल्लाह वॾो आहे अल्लाहु अकबर जा नारा पई हणे मूंखे ॿुधा त हिन जी मुझे रब के केतरी गैरत मुझे रब जे गैरत जे समूंड के महबूब जे रहमत जे समूंड के अल्लाह जे रहमत जे समूंड के केतरो जोश आयो हुंदो हिकड़ी औरत थी करे अल्लाह जे दुश्मन जे सामू ललकारे पई त अल्लाह वॾो आहे अडान चओ सुभान अल्लाह मोम हो जा या सरासर संग हो जा दुरंगी छोड़ दे यख रंग हो जा मां मुंहिंजो पैकेज कोन हूंदो आहे मुफ़्त जी किथे नेट हलंदी आहे त मां हलाईंदो आहियां खुलियल सॼो ॾींहुं हूंदी आहे माण्हू चवंदा को साईं सॼो ॾींहुं नेट ते लॻो पिया पर ॾिसंदो ॿिए ॾींहुं टे ॾींहं हिकिड़ो मूं पोस्ट आलम सगोरे रखियो चई त दुनिया जूं औरतूं कपड़ा लिबास लाहे उघाड़ा लिबास पाए पान के टीवी ते मशहूर करण जी कोशिश कंदियूं आहिनि फिल्मुनि में अची नचंदियूं आहिनि फहाशी कम करे दुनिया में का नचणी एतिरी मशहूर न थी सघंदी जेतिरी मुस्तफ़ा जे गुलाम अल्लाह अकबर जो नारो हणी पर्दे में दुरूए ज़मीन में मशहूर थी वई आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह वक्त अथव हुजूर जे इज्जत के वोट कजो खुदा जो कसम असांखे न नालियुनि जो पैसो खपे न असां मां सियासत कंदो हां न ई वरी कॾहिं तव्हां ॾे वोट जे लाइ ईंदासीं पर अर्ज़ु इहो आहे तव्हांजा सजण आहियूं तव्हांखे ॾस था ॾियूं खुदा जो कसम त जन्नत वारा मलाइक अर्श ते रहण वारा मलाइक मुबारकूं ॾींदो त मुस्तफ़ा सां सचो थी विया मुस्तफ़ा जे दीन के वोट कजो पोइ कब्र में वेही पंहिंजो मक़ाम ॾिसजो अल्लामा ख़ादिम हुसैन रिज़वी ॾिसो असांजे ज़ात वारो आहे छा असांजो रत में आहे छा असांजो ॾाॾंग में आहे नानाणे खानदान में आहे या असां मुरीद हूं रसूल अल्लाह जी मोहब्बत आहे जेको असांखे नारे हणण ते मजबूर करे थी विझे हुजूर जे दरबार मां इहो फैज़ मिलियो इहो मक़ाम मिलियो आहे अमीरुल मुजाहिदीन के सॼी ज़िंदगी सां मुलाक़ात कोन कई परे खां ज़ियारत थियल आहे पर खुदा जो कसम त वेही मिंबर ते चऊं था त मुस्तफ़ा जो आशिक़ हो इन जा हथ मज़बूत कंदा आहिनि पंहिंजो वोट लभे के या रसूल वारनि खे ऐं जेको असांजो फ़कीर आहे असांजे दरगाह जो मुरीद आहे हज़रत पुनल पीर जो मुरीद आहे असांजे अबन दादन जो मुरीद आहे या असांजो दोस्त आहे या असांजो संगती आहे हिन जमात अहले सुन्नत जे प्लेटफार्म तां मां दरबार आलिया हज़रत मुर्शिद पीर पुनल रहमतुल्लाह जे औलाद जी हैसियत सां तंज़ीमुर राशिदा पाकिस्तान जे सरबराह जी हैसियत सां अलल ऐलान करे थो चवां असां सभिनि जो वोट या रसूल अल्लाह वारनि खे आहे इंशाअल्लाह ताला महबूब मदीने वारो मालिकी कंदो असांखे ॿियो कुझु बि न खपे बस मुस्तफ़ा जो दीन तख़्त ते खपे ॾाढा त चओ हथ खणी चओ लबैक वफादार थिजो खुदा जो कसम का लालच तव्हां में असांजी कान्हे का सजण हुअ क़यामत जे ॾींहुं शाहिद थींदासूं हुजूर जे दरबार में मतां चओ रुगो ईअं तव्हांखे चई विया हूं हिते तव्हां असांजी सपोर्ट न कंदव नी यार हुजूर जे इज़त जे लज न रखंदव हिते तव्हांखे छा कंदासीं ॾाढा मुड़ुस बदराए असांखे खणी थाणनि में कूड़ा केस करे अंदरि कराईंदव पर हुते हुकूमत मुंहिंजे नबीअ जी हुते ॻाल्हि असांजे नाने जी हलंदी हुते ॻाल्हि असांजे ॾाॾे करबला जे शहीदनि जी हलंदी उते वरी पोइ असांजा एफआईआर असांजा फरियाद असांजूं एनसूं ॾिसजांइ भाऊ मोम हो जा या सरासर संग हो जा दुरंगी छोड़ दे यख रंग हो जा अड़े प्रिय सां वफादार थी जंहिंजे करे अॼु ताईं तो असां मूं शिकिल न फिरी आहे अखियूं न फिरियूं आहिनि मां थो चवां वॾा वॾा मां माण्हू तोखे ॾेखारियां जिन जी वॾी हाक हुई वॾी ॻाल्हि हुई वॾा माण्हू उन्हनि जा हथ चुमंदा हुआ पर महबूब सां गदारी कयूं शिकिल अहिड़ी थी वई ॼण परे खां गाबो पियो थो अचे
पाड़े में भी नीमक हूंदो आहे जो जानवर आहे हिलाल माल। रब तव्हां असांखे बचाईंदो अहिड़े पिरीअ सां मोहबत रख जो 1400 सालन खां बाद भी मदीने में अॼु भी हुजूर जे पसीने पाक जी खुशबू आहे। अल्लाह जे इज्जत जो कसम आहे हितां सवे आशिक ॾिसी आया आहिनि। अरे हरम त हरम हो, जबल त जबल हा, रस्ता त रस्ता हा, जाॾे काॾे खुशबू हुई, पर ख़ुदा जो कसम त मदीने जे हरम जे हिमाम में अंदरि वियासीं उते भी बदबू कोन हुई, उते भी खुशबू हुई। तॾहिं हिकिड़े आशिक हीअं चयो आहे, अरसा हुआ तैबा की गलियों से वो गुजरे हैं, अरसा हुआ तैबा की गलियों से ये गुजरे हैं, अब तक उन्हीं गलियों में खुशबू है पसीने की, रातें भी मदीने की, अरे बातें भी मदीने की, जीने में ये जीना है, अरे क्या बात है जीने की। हिकिड़ा हर साल मदीने वेंदा आहिनि, पर ख़ुदा जो कसम आहे महबूब राज़ी चई न त हर रात मदीनो हुजे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। हर साल मदीने में मिर्जा को बुलाते हैं, तक तक सरकार जगाते हैं, तकदीर कमीने की। अॼु वो वक़्तु अची वियो आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, बद मज़हबन कुवतूं, इस्लाम दुश्मन कुवतुन इहा साज़िश करे इहा त मुसलमाननि जे लाइ बैतुल्लाह शरीफ में उमरो बंदि थी वञे, अरफात जी 9 तारीख़ ज़ुल्हज जी हज बंदि थी वञे, मके पाक में एंट्री बंदि थी वञे। अरे ही कीमती लम्हा अॼु वक़्तु आहे असांजा सियासत बेगैरत बद मज़हबन कुवतुनि जा हामी आहिनि, इस्लाम दुश्मन आहिनि, इन्हनि खे कीअं कढणो आहे तख़्त तो जॾहिं लब्बैक या रसूल अल्लाह जो वफ़ादारी सां नारो हणंदासीं, आशिक़ रसूल पाकिस्तान जे तख़्त ते वेहंदा, सऊदी अरब जो बादशाह मजबूर थी पवंदो उमरे बैतुल्लाह जा दरवाजा खोलण जे लाइ, हरम शरीफ जा दरवाजा खोलण जे लाइ मजबूर थी पवंदो। अरे ही सिस्टम जेको आहे रूए ज़मीन में जार विछायो आहे यहूदियुनि। यकीन रखो न 2 सालनि खां पोइ उमरो मुकमल हज शरीफ बंदि थी वेंदो। उन्हनि वॾा वॾा चकुला उते खोले छॾिया आहिनि, किलबूं डांसुनि जा खोले छॾिया आहिनि। उन्हनि जी पॉलिसी आहे अनकरीब मके में टूरिस्ट वीज़ा खोलंदी, सिर्फ़ टूर करण ईंदे। हुननि एंट्री हींअर खां चाली करे छॾी आहे, कहिड़ी उमिरि ते भली अचु 20 ॾींहं रह, पर सिर्फ़ 3 कलाक मके पाक में हरम में बैतुल्लाह शरीफ में अचण ॾींदा। हींअर ई 3 कलाक अचण था ॾियनि, 3 कलाकनि में उमिरो करे हर हाल में हिकिड़ो मिंट बि हेॾे होॾे न थिए, 3 कलाकनि में वापसि मोटी आहे। पोइ भली मके में तूं रहियो पियो हुज, पर तोखे उमिरि करण जी इजाज़त न आहे। हींअर ई कमु चालू दुआ घुरो त रूए ज़मीन में निज़ाम मुस्तफ़ा अची वञे। ख़त्म कंदा, हिननि जी साज़िश आहे त इस्लाम खे ख़त्म कयो वञे। यहूदियुनि सऊदी अरब जे बादशाह खां मदीने ताईं रोड घुरियो आहे, जेका हुन मंज़ूरी ॾेई छॾी। तमाम ॾुखियो वक़्तु अची वियो आहे, सियासत करण कोन आया हूं मां बाबा, लब्बैक या रसूल अल्लाह जो तहरीक जो मां को उहदेदार कोन हा, या हिननि मूंखे वठी कोन आया आहिनि लब्बैक या रसूल वारनि जा, पर अॼु असां ते हक़ आहे त मुस्तफ़ा जी ग़ुलामी ॾियो। इंशाअल्लाह ताला मुंहिंजी निमाज़ क़बूल न पई न त मिड़ई खेर आहे, मुंहिंजो ॾाढ़ी पटको क़बूल न पियो न मिड़ई खेर आहे, पर मुंहिंजा ही अल्फाज़ हुज़ूर जे इज़त जे लाइ ॻाल्हाइण वारा क़बूल पवंदा, मूंखे मदीने वारो वठी हलंदो जन्नत में पाण सां। असांखे पंहिंजे पिरीअ में पक्का तमाम ॾुखियो वक़्तु आहे,
जिंदाबाद रसूल अल्लाह लब्बैक 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 या 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 रसूल अल्लाह लब्बैक। वक्त अची वियो आहे त मैदान ते निकिरी अचणो पवंदो। खुदा जो कसम आहे भली मिसकीन हुजी तू महबूब जी मोहब्बत में निकिरी त ॾिस त पोइ अल्लाह वारो केॾो कदुर वारो केॾो कदुर वारो रब केॾो मेहरबान आहे। महबूब जी मोहब्बत कीमिया थई पितल मां सोन बणाए छॾी पितल खे सोन बणाए छॾी। महबूब जी मोहब्बत एड़ी इश्क प्रिय जो एड़ो आ हेरे निहार ख़ुसूसी खिताब साईं असांजे जमात अहले सुन्नत जे खतीब साईं हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती उबैदुल्लाह दारी दामत बरकातुम लालिया जो आ जेस ताईं साईं जन अचन जे खिदमत में आया पर ॻाल्हि रे इश्क ॾे निकिरी पई आहे न त मौज़ू मूं मेराज वारो खयो हो पर हेरे निहार जॾहिं रब फरमायो न जिब्रील भॼ मुंहिंजे महबूब खे वठी आ जन्नत मां बुराक का हेरे निहार जंहिं महिल जिब्रील हेॾे वियो नी जन्नत ॾे त वञा चूंड कयां सोहणे में सोहणी सवारी खणा हे जो बुराक ॻोल्हे पियो कहिड़ो कयां सभु हिक खां हिकु बीठा हुजनि सभु हीअं नूर सां ॿरनि पिया नूरी बुराक खणी जो निहारे त हिकिड़े खे बीमारी वठी वई आहे रत सुकी वियो आहे मांस सुकी वियो आहे वञी हॾा बचाइनि लुकीअ में साह अथसि पियो आहे जिब्रील मथां अची बीठो अरे बुराक जन्नत में त बीमारी आहे ई कान अरे बुखार में मरंदासीं हिते साईअ में मरंदो दुनिया में कैंसर में मरंदो दुनिया में एक्सीडेंट में मरंदो दुनिया में बीमारी में मरंदो दुनिया में भरी पई आहे बुराक जी साईं अरे जन्नत में त का बीमारी आहे ई कोन हे कहिड़ो मर्ज़ आहे जेको तोखे जन्नत में लॻी वियो आहे जन्नत जा बुराक सभु ताज़ा दवाना तोखे कहिड़ो मर्ज़ लॻो आहे जो रत सुकी वियो थी मांस सुकी वियो अथई जे तो ॿी का दुनिया जी बीमारी हुजे हा जन्नत में न अचे हा हे रसूल अल्लाह जी मोहब्बत आहे जेका जन्नत में काहे जी मोहब्बत अहिड़ी आहे जेका जन्नत में अंदर हली ईंदी आहे। अरे नमाज़ू पढ़ पियो न मिठा जन्नत जे वास्ते हज कबो आहे जन्नत जे वास्ते उमरा कबा आहिनि जन्नत जे वास्ते ॾाढ़ी पटको रखंदो जन्नत जे वास्ते मस्जिद ठाराईंदो जन्नत जे वास्ते क़ुरान जो हाफ़िज़ थींदो जन्नत जे वास्ते दीन जो आलिम थींदो जन्नत जे वास्ते रोज़ा रखबा जन्नत जे वास्ते पर हे जेको जाए ॼम खाऊ जन्नत में वेठो आहे हुज़ूर जी मोहब्बत में खाइण पीअण छॾे ताजदारे खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह सुभान अल्लाह चओ चए थो साईं ॿी का बीमारी हुजे हा त दम ई न हुस हेॾे अचे हा पर जंहिं खां ॿुधो अथमि त जन्नत मूं हिकिड़ो बुराक वेंदो हुज़ूर जे सवारीअ जे लाइ उन ॾींहुं खां वठी महबूब जी जुदाईअ में मोहब्बत में ही इश्क जो लॻो आहे त हिन फेराक मूंखे कमज़ोर करे विधो आहे त मुंहिंजी ग़ुलामी लॻंदी अलाए कोन मुंहिंजो नंबर लॻंदो अलाए कोन लॻंदो न हुज़ूर जे फेराक में मां ॻरी हेड़ो थी वरी गुलाम नबी महेसर खे अल्लाह साईं जन्नत में आला मक़ाम अता फरमाए आशिकन हद करे छॾिया साईं जो सुभान अल्लाह सभ खां पहिरीं त अल्लाह जे घर में वेठा हो अॼु खां पोइ फिरकी वारियत न कजो कादरी नक्शबंदी सरवर जे चिश्ती सभु बस हिन चयो साईं महबूब जी मोहब्बत जन्नत में घिरी आई 1400 साल अॻ में बुराक महबूब सां मोहब्बत जी दावा कई 1400 सालनि खां बाद में नए वाण में वेठा उन बुराक खे यादि था कयूं मुस्तफ़ा सां सचो थींदे किरोड़े साल गुज़री वेंदा तुंहिंजो चर्चो
तो असां के दिसण वारा अरे मरी वनी कब्र में सुमंदासी कब्र कीड़न जो घर आ कब्र जी शक्ति तमाम खराब आ याद रखजे ए हुजूर जी मोहब्बत एड़ी कीमिया है इन दुनिया में आला मकाम ते पहुंचदे कब्र में भी दे जन्नती बिस्तरा विछायल पिया हुंदा मलाइका इस्तकबार में बीठा हुंदा 1.25 लाख नबी जो सरदार भाकुर खोलियो बीठो हुंदो हलिया मुजा गुलाम तू वफादार थी आयो आ पर याद रखजे 100 साल 500 साल गुजरी वजन अरे जिन मुस्तफा जे गुलामन के ॾिठो भी कोन हूंदो 1000 सालन खां बाद में माइकुन ते लाउडन ते भी ऐलान कंदा त हेड़ा मुस्तफा जा वफादार भी हुया करोड़े साल गुजरी विंदा पर दुनिया मिसाल ॾींदी त अब्दुल रहीम सिकंदरी बि हुयो शेर मुस्तफा भी हुयो जिन बदमज़हबन जा कोट ढाहे विधा दुनिया चवंदी अमीरुल मुजाहिदीन खातिम हुसैन भी हुयो जे बदमज़हबन कुवतुन जो निंडू हराम करे छॾियूं उन्हनि जा किला तबाह बर्बाद करे छॾिया अरे जे मुस्तफा सां मोहब्बत में साबित कदम रहे खुदा जो कसम आहे काइनात जो ज़र्रो ज़र्रो शाहिद ॾींदो त मुस्तफा जा वफादार गाल रहंदी ता कयामत मुस्तफा जे शेर आदा चओ सुभान अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह ना बिकने वाले हैं ना झुकने वाले हैं गैरों के इशारों को ना रुकने वाले हैं ना बिकने वाले हैं ना झुकने वाले हैं गैरों के इशारों को ना रुकने वाले हैं या रसूल अल्लाह का नारा या रसूल अल्लाह का नारा या रसूल अल्लाह का नारा हमने विरसे में है पाया आदा चओ सुभान अल्लाह जिब्रील चो बुराक छाछो थी केड़ी बीमारी थी तई ऐं हेॾा महेसर जे रूह ता कई ॿिए कंहिं बि बीमारीअ जो ओ बीमार बची सघंदो अखड़न सां कुठल असली वरी सैन जी सघंदो हेॾा अल्लाह ताला जिब्रील खे मोकिलियो हेॾा महबूब मुस्तफा खे रब फरमायो या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा पिरी तू तॾे ते आरामी थी वञ त दुनिया जेको जिब्रील खे नूरी मलाइकनि जो सरदार थी सॾे यानी नूरी फौज जो सिपह सालार थी सॾे ओ मुंहिंजा पिरी जेके दुश्मन तोखे पाण जहिड़ो था सॾनि उन्हनि खे मां रब ॿुधाया त नूरी मलाइकनि जे सरदार जी हैसियत छा आहे मुंहिंजे लजपाल दिल पर नबीअ जो मक़ाम छा आहे महबूब तॾे तैयार थी वियो हजरत उम्मे हानी महबूब जी हमशीरा हजरत शेर खुदा जी भेण हुई महबूब जी हमशीरा थन्य शरीक भेण हुई शेर खुदा जी भेण हुई हजरत बीबी उम्मे हानी जंहिंजो काबतुल्लाह शरीफ जे साम्हूं हवेली शरीफ हुई हुजूर आया दरवाजो खड़कायो बीबी उम्मे हानी फरमायो केरा के अल्लाह जो महबूब नबियन जो सरदार आ हजरत बीबी उम्मे हानी दरवाजो खोलियो कदमन ते किरी पई कुर्बान वञाए लजपाल नबी मुंहिंजो अबो मां तो कुर्बान सदको वञाए वॾा वड़ करे छॾियई महबूब पाण फरमाए उम्मे हानी मेहमान रहाईंदी महबूब असहाबन दे पंहिंजा मेहमान मोकिलींदा त ख़िदमत कयो अर्ज़ कई या रसूल तुंहिंजे गुलामनि जा गुलाम हूं कहिड़ो महिमान आहे केरु आहे पाण फरमायूं अल्लाह जो नबी अॼु तुंहिंजो महिमान आहे दरवाजो खोले बिस्मिल्लाह करे हुजूर के चई सदको वजाए कुर्बान वजाए हलिया मुंहिंजा दिल पर हबीब अची जे हे कार सारी दे सुपरी त हंध विछाया वा पेरे धरिया पिंबड़ियो हंध विछाया वार साजन सब जमार ऐं गोली थी त गुज़ारिया हुजूर के वठी आई अर्ज़ के या रसूल अल्लाह छा खाइण फरमाईंदो अॼु तव्हांजी तबियत खे कहिड़ी शइ पसंदि आहे उहो ताम तयारु कया पाण फरमायो उम्मे हाने मां थकियल हां आराम कंदुसि सुभान अल्लाह तॾो पाक विछाए बिस्तरो विछाए
महबूब ने तदे ते आरामी थिया अल्हम्दुलिल्लाह गौस पाक जे सदके हजरत पुनहल पीर जे सदके मुर्शिद करीम जे सदके 2014 में उन्हें जाए ते मक्के पाक में हिन फकीर के नफिल नसीब थियो जिते हुजूर तदे ते आरामी हो महबूब आरामी थी विया जिब्रील आयो छा चवंदो हे छा चवंदो आहे नबी के पाण जहिड़ो चवंदो आहे खुदा जो कसम त आदम खां वठी ईसा नबी कमो पेश 1.25 लाख नबी जहिड़ा न थी सघिया जिब्रील महबूब मुस्तफ़ा जहिड़ो न थी सघियो बाक़ी कायनात में मां पुट जहिड़ो आहे जेको नबी जहिड़ो थी सघे अल्लाह ताला जी ज़ात जो कमाल तॾिस रब फरमाए जिब्रील वञ जंहिंमहिल बुराक वठी आयो महबूब तॾे पाक ते आरामी आहे कदमनि खां अची बीठो अर्ज़ कई या अल्लाह महबूब त आरामी आहे मुंहिंजा रब हाणे छा कयां अल्लाह ताला फरमायो मुंहिंजे पिरीअ जे निंड में खलल न विझजे मौला अली मुश्किल कुशा जे हंज में आरामी हो न नबी निमाज़ छॾई हुजूर जे आराम में खलल न विधई बेअदब न थी जाए अदब वारो थींदे त पोइ तुंहिंजो इहो सनो थुलो भुॾी सुॾी इबादत क़बूल थी वेंदी मुंहिंजा रब छा कयां अल्लाह ताला फरमायो झुक मुंहिंजे पिरीअ जे कदमनि ते अतयात में अची जीअं वेहबो आहे क़ाइदे में अची वेठो अल्लाह ताला फरमायो अञा झुक सुरंदो आयो अची चप मुबारक महबूब जे कदमनि ते रखी त जिब्रील जा चप मुबारक जन्नत जे काफूर मां ठहियल आहिनि उहो थधकार हुजूर जे कदमनि खे महसूस थियो जंहिंमहिल महबूब जे कदमनि ताईं पहुता अल्लाह ताला फरमायो कदम चुमण जी राति आहे मुंहिंजे पिरीअ जी वेही कदमनि खे चुम त मां रब बेड़ो तारे छॾिया हीअं जंहिंमहिल महबूब जे कदमनि खे वेही चुमियूं ॾिनई न त असांजे पाकिस्तान जो हिकिड़ो मशहूर बुज़ुर्ग आहे दस्तगीर जो नाइब आहे मुंहिंजो मुर्शिद करीम याए जम खां जंहिंजे कुल्हनि मुबारकनि ते गौस पाक जो कदम छापियल हुयो अल्लाह जो कामिल वली वक्त जो गौस हजरत मुर्शिद पीर सैयद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह कलम कयो जंहिंमहिल जिब्रील मुस्तफ़ा जा कदम चुमिया मुंहिंजे मुर्शिद कदम खयो ॾाढा चओ सुभान अल्लाह भई त खणी भेज दस्तगीर चले पोइ अल्लाह जे कामिल वली फरमायो इब्लीस क्यों तड़ा गया था बड़ा पढ़ा हुआ जिब्रील को शरफ मिला आका चुमा कदम तेरा ॾाढा चओ सुभान अल्लाह अल्लाह जो कामिल वली चए थो त इब्लीस छो तड़जी वियो वॾो पढ़ियल हुयो विख विख ते सजदा 6 लख साल इबादत मलाइकनि जो उस्ताद हुयो पर नबीअ जो अदब कोन हुयुसि तड़जी वियो इल्म कम कोन आयो निमाज़ू कम कोन आयूं वज़ीफ़ा कम कोन आया ख़िदमत कम कोन आई नबीअ जो अदब कोन हो तड़जी वियो पर जे जिब्रील मुस्तफ़ा जा कदम चुमिया त मलाइकनि जो सरदार बणिजी वियो इब्लीस तड़ा गया था बड़ा पड़ा हुआ अरे जिब्रील को ये शरफ मिला चूमा कदम तेरा अदा सॼो मक़ाम महबूब मुस्तफ़ा जे कदमनि में रखियल आऊं न गजस प्रिय सां सरतियूं थी वई सांझी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल अल्लाह जो कलमो पढ़ी वहमन खां थी वियसि वांदी हाणे पुन्हूअ जी पेरांदी शल मूं निमाणी नसीब करे बेटा तो चे त कलमो महबूब पढ़ी वहमन खां वांदो हां पर पुन्हूअ जी पेरांदी शल मूं निमाणी नसीब थे एक पुन्हूअ जी पेरांदी नसीब थे जदों महबूब मुस्तफ़ा जे कदमनि में आखिरी आराम गाह थे जन्नतुल बकी में कब्र थे महबूब जे कदमनि में इहो कमाल आहे जो ईंदे जन्नत में दाख़िल थी वेंदे पर दस्तगीर जे कदम में इहो कमाल आहे रखंदो ई कलंदर बणिजी ॾाढा त चओ सुभान अल्लाह मञो था दस्तगीर खे कोन था मञो हाणे घणा हिकिड़ा निकिता आहिनि कूड़ा चओ कूड़ा जेके दस्तगीर जे शान में बेअदबियूं कंदा था वञनि अरे मुल्क खुटो ही चोर थी हां फोरू थी हां धाड़ेल थी हां बिना वञी को चोरियूं करी हां उहो भलो ही पोइ बि माफ़ी मिलई हां
न पीरन जे पीर दिल पर दस्तगीर संपुग ॾाढा त चओ हिकड़ा चवन था त दस्तगीर के सदन जायज़ कोने ॾाढा चओ सुभान अल्लाह छा था चवन चवा दस्तगीर के सदन जायज़ कोने को दस्तगीर को मदद वठण जायज़ कोने को इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह जेको मुफस्सिर कुरान जो तफसीर लिखे तो एडे वडो कमाल वारो बुजुर्ग चे तो मरण वक्त मुर्शिद कम इंदो चे तो जे मल मरण जो वक्त इंदो नी तो हेडो शैतान पियंदो हेडो इज़राइल पियंदो इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह फरमायो त हेडो मलाक पियंदो आ साह कढण जे लाइ हेडो शैतान पेशाब जो प्यालो भरे पियंदो आ ॾाढा चओ सुभान अल्लाह 360 दलील पेश किया है इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह 360 दलील शैतान रद्द किया पो जमल इल्म कम ना आयो नी हज़ारे मेल मुर्शिद पते वेठो ॾाढा चओ मुर्शिद के सद करण जो हिकड़ो दलील इहो थी जो इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह 360 दलील पेश किया अरे जंहिं जो मुर्शिद कामिल हूंदो उहो पहुचंदो ॾाढा त चओ सुभान अल्लाह होटल जे बेड़े खे कहिड़ी ख़बर त मुरीद किथे वेठो आहे ॾाढा त चओ सुभान अल्लाह हज़ारे मेल परते हजरत नजमुद्दीन कुबरा वेठो हो जमल दलील पूरा थिया मुर्शिद हकल ॾिनी राज़ी पलीत खे चयो त दलील ॾियण जी ज़रूरत कोन्हे बग़ैर दलील जे रब खे वहदहु ला शरीक करे मञंदो आहियां इमाम फखरुद्दीन राज़ी फरमायो परे थी पलीत मूंखे रब खे वहदहु ला शरीक हुजण में दलील पेश करण जी ज़रूरत कान्हे का मुंहिंजो रब बग़ैर दलील जे मां अल्लाह खे वहदहु ला शरीक थो मञा त शैतान जो मुर्शिद कामिल थी न त खसे वञाया अरे इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह जे हज़ारे मेल परते जे ही मुर्शिद पहुंची सके तो दस्तगीर भी पंहिंजे मुर्शिद पहुंची सके तो ब नंबरी मुल्ला पंहिंजी औकात में रह तू वञी वहाब जी एजेंटी कर राफिज़न खे राज़ी कर याद रख मुंहिंजो पीरन जो पीर क़यामत ताईं पंहिंजे मुरीद वटि पहुचंदो अरे मुर्शिद को मरंदो आ छा ॾाढा चओ सुभान अल्लाह हिकड़ो इहो दलील त मुर्शिद पहुचंदो मुसीबत में इमाम फखरुद्दीन राज़ी ॿियो जमात अहले सुन्नत जे लाइ हुज्जत आहे मोहम्मद राशिद रोज़ेदड़ी 1300 दरगाहुनि जो मुर्शिद कादरी नक्शबंदी सिलसिले जो हिन परे सगीर में एशिया खंड में वॾो कादरी सिलसिले जो बुजुर्ग जे यमन शर्त रोज़ो रखियो हो पाण फरमायूं असांजो मलफूज़ात शरीफ़ मौजूद आहे पाण फरमायूं जंहिंमहिल असांजो मुरीद मरंदो आहे मां मोहम्मद राशिद उते पहुचंदो ॾाढा त चओ पहुचंदो आहे कोन पहुचंदो आहे अलाह वारा पहुचंदा नी पंहिंजे मोहम्मद राशिद रोज़ेदड़ी तो फरमाए त मुंहिंजो मुरीद इएं बग़ैर तो पंहिंजे कोन मरंदो जंहिंमहिल असांजो मुरीद मरण जो वक़्तु ईंदो मां दुनिया जी कहिड़ी बि कुंड में मुंहिंजो फ़क़ीर हुजे मां मोहम्मद राशिद पहुचंदो हा रुठल रब राज़ी करे ॾींदो हा ईमान वठी ॾींदो हा जन्नत वठी ॾींदो हा पोइ मुंहिंजो मुरीद मरंदो आहे अरे गोश्त पाक जे ख़लीफ़नि जो इहो कमाल आहे दस्तगीर जो पावर छा हूंदो ॾाढा त चओ सुभान अल्लाह ॾाढा चइबा दस्तगीर खे सॾु कर 11 कदम खणी त कोन थो पहुचे छो न पहुचंदो को तोजड़ो आहे खुदा जो कसम त गौस पाक कुल औलिया कामिलीन जे कंध ते कदम रखण वारो जवान आहे उन जे खलीफ़नि जो खलीफ़ो आहे हज़रत पीर पुन्नल रहमतुल्लाह अलैह उन जो पुट हज़रत रशीदुल्लाह शाह उन जो पुट हज़रत अल्लाह जो कामिल वली हज़रत शाह तौरा मय्यदीन शाह रहमतुल्लाह अलैह जेको यमन ते ई जाम हो दस्तगीर जे खलीफ़नि जो कादरी सिलसिले में इमाम हुसैन जो पोटो आहे हज़रत शाह सदरदीन लकी वारे जो पोटो आहे अॼु खां 100 साल अॻु में साईं जो हिकिड़ो मुरीद हो अब्दुल करीम नालो सोढर हो ज़ात जो उहो उते मदीने पाक वञे पियो सॼी ज़िंदगी उते रहियो गुज़ारे बि मदीने पाक में वियो जन्नतुल बकी में दफ़न थियल आहे
जहाज हूंदा, जहाज में बेड़े में चढ़िया वञनि पिया, बेड़े खे सोराख थी पियो, बेड़ो ॿुॾणु शुरू थी पियो। हे वरी वेचारो ठिकी वहाबिन का 2-3000 थी, दस्तगीर बेड़ो न तारियो, पिढ़े तारींदो दस्तगीर न तारींदो। याद रखिजे दस्तगीर जा वफादार मुरीद अॼु बि दुनिया ते मौजूद आहिनि। अरे ख़ुदा जो कसम त बनी ते कब्ज़ो कंदे माफ़ कंदासीं, असांजे मथां हमला कंदे माफ़ कंदासीं, पर जे दस्तगीर जे इज़त ते आङुर खणंदे असां दस्तगीर जा आंडा फाड़े विझंदासीं। भला जे न त पोइ मैदान कर ख़बर पए, हिकिड़ी अच मैदान कंदासीं, बाहि ॿारींदासीं, तूं बि पहुच, दस्तगीर जा गुलाम बि पहुचनि, पोइ ॾिसूं बाहि कंहिंखे थी सुञाणे। ॼट जा पुट भेण दस्तगीर जे ख़लीफ़नि जो कमाल आहे। जहाज जे कैप्टन चयो बा ॻाल्हि ॿुधो, जहाज ॿुॾे थो, सभु हाजी सॻो राहो, वुज़ूअ सां हो, निमाज़ सां हो, पढ़ो नफ़िल, पंहिंजे पंहिंजे पीर खे सॾु कयो। कोन बचंदासीं समुंड में, क़ुरान मुंहिंजे मथे तरफ़ त सची ॻाल्हि मूंखे कंहिं ॾोकड़ कोन ॾिना, मां तव्हां दस्तगीर जा आशिक़नि जो ईमान थो बचायां, मूं ते दस्तगीर हथ रखंदो। डिॼण वारा पाण पुट ई न आहियूं, सिर अॾी ते रखे घरां निकिरंदा आहियूं। चोरी लाइ निकिता न आहियूं जो मारिजी वञूं दोज़ख में, फुर लाइ निकिता न आहियूं जो मारिजी वञूं दोज़ख में। असांखे पंहिंजे नाने रसूल में पक्का, असांखे बदमज़हब हमलो कंदो, मदीने वारो जी भाकुर में खणंदो, वो भी क़यामत जे ॾींहुं इमाम हुसैन सां गॾु सिफ़ुर में बीठा हूंदासीं। बाक़ी दस्तगीर जे दुश्मन जो नक ईअं कपींदासीं जीअं लूसण कपो आहे। ॾाढा जो सुभान अल्लाह। जहाज जे कैप्टन चयो बाबा ॻाल्हि ॿुधो, नफ़िल पढ़ो, सॾु कयो अल्लाह खे, असां कहूं ॻाल्हि चढ़ी आहे, बेड़ो पाणी में हलियो ईंदो, पाणी बंदि नथो थिए, सॾु कयो पंहिंजे पंहिंजे पीरनि खे, जेके भी मुर्शिदनि वारा हो सॾु कयो। अरे 100 साल खां पोइ हे आया अथई बिस्तरे बंदि, अॻ में सभु या रसूल चवण वारा हा। पाण लिखियो आहे असांजे मज़हब खे 100 साल थियो आहे। अरे 100 साल खां अॻ में को बि हिकिड़ो बेअदब कोन हो, सभु या रसूल चवण वारा। उन कैप्टन चयो बाबा सॾु कयो पंहिंजे पंहिंजे पीर खे, सभु को किचन में गारो, को दुरूद पियो पढ़े, को नमाज़ पियो पढ़े, वारो कर मुंहिंजा अल्लाह भले पार था अचूं, मुंहिंजा रब अवल न मार, उते पुॼा, पोइ उते पहुच, पोइ उते मरूं। खलीफ़ो अब्दुल करीम सोधर मेहर साइड जो चई त मुर्शिद चयो हो, ॾुखियो वक़्तु अचई त मूंखे सॾु कजांइ, मां पहुचंदुसि। मरां थो बाक़ी अञा ॿियो ॾुखियो वक़्तु कॾहिं ईंदो। वुज़ू सां बीठो, दुरूद पियो पढ़े, देर न कई, ॿ रकात नफ़िल नियत जोटे बीह वियो, नमाज़ पढ़ी ऐं ज़िक्र जो हल्को करे, हथ खड़ी चई मुर्शिद तो चयो हो ॾुखियो वक़्तु अचे त सॾु कजांइ, मां मुर्शिद पहुचंदुसि, जबल में मरी, हिन पर में, हिन समुंड में मरंदुसि, मुंहिंजो गोश्त मच्छू ऐं जानवर पाणीअ जा खाई वेंदा। मुर्शिद मरूं था, भले पार था वञूं, मुर्शिद जो कमु आहे बेड़ो तारे पार पहुचा। नबी पाक जो बचड़ो ही, इमाम हुसैन जो बचड़ो ही, पुनल पीर जो बचड़ो ही, अॼु हे ॿुॾल बेड़ो मुंहिंजो तार त मां तुंहिंजे नाने जे दरबार जी वञी हाज़िरी जा, उते ज़िक्र कंदे कंदे निंड अची वई। हिनखे बि निंड अची वई, नफ़्सा नफ़्सी जो दौर हुजे, बेड़ो गरक पियो थिए। वो जेको कप्तान हो नी, उहो बि उते नफ़िल पढ़ी वेठो, दुआऊं पियो करे, दुरूद पढ़ंदे पढ़ंदे अख लॻी वियसि। हाणे फ़कीर पाण चवे त पंहिंजे पीर जी ॻाल्हि, वो जेको जहाज जो कप्तान हो नी, उनखे बुज़ुर्ग जी ज़ियारत थी, अच्छे फटके सां, अच्छे जुबे सां, लठ मुबारक हथ में आ, चेहरो 24 जे चंड खां वधीक चिमके पियो। एॾो वॾो कामिल पीर हो जो हिकिड़े हंधि मुरीदनि जो फ़ैसिलो कयईं, हुन ॿिन्ही भाइरनि खे ठाहे संग ॾे वठि कयईं, हिकिड़ो संग खाई वियो, ॿियो संग न पियो ॾे। साईं साल खां पोइ आयुसि, मुंहिंजे मुरीद खे संग छो थो ॾी, मूं तोखे संग वठी ईंदो, पैसा ॾींदुसि, संग न ॾींदुसि। अल्लाह जे कामिल वली ज़मीन में
थकणी चाहिए असा मुर्शिदन को फिरंदे खपरन जो मी वसंदी तो वड़न मु छपरन मु खबरनाक शुरू थी पीर ऐसा हो ओते जो ते डंडो दे सिधो करे सुभान अल्लाह कामिलन जो सज्जन पीरन जो इहो कमाल आहे बाकी कूड़न जो त पोइ सलात दी जायज न आहे थक थई मीलाद खत्म थे नहीं सलाम पण जायज न आहे मीलाद में माण्हू खराब था थियनि अरे कहिड़ो मीलाद में साईं कारी साहब खराब थियो अरे जे मीलाद मुस्तफा जो न हुजे हा दुनिया में आशिक रसूल कोन बचन हा खुदा जो कसम आहे महबूब मुस्तफा जे यारी बारी जो कमाल कराई पाण फरमायूं कैप्टन ॻाल्हि ॿुध मुंहिंजो नालो शाहदोरा मयदीन शाह मां हजरत मोहम्मद राशिद रोज़े धड़ी जे औलाद मजा आया हजरत पीर पुनल जो पोटो आया मुंहिंजो मुरीद तुंहिंजे हिन बेड़े में सुवारा नालो अब्दुल करीम अथसि ज़ात जो सोढर आहे मेहर तालके जो आहे निड अची वई अथसि उनखे ऐलान करे ॿुधा त तुंहिंजो मुर्शिद इन जहाज़ खे चटी हयूं थो वञा जहाज़ कोन ॿुॾंदो जहाज़ ख़ैर सां हली मदीने पाक रवानो थींदा जहाज जे कैप्टन राउड खोलिया अबा हिन जहाज में अब्दुल करीम नाले ज़ात जो सोढर मेहर तालके जो को हाजी सवार आहे छा अब्दुल करीम ज़ाहिर थे अब्दुल करीम सोढर भजंदो आयो हा क़िबला मां अब्दुल करीम सोढर हां ख़ैर त आहे चईबा तू दरगाह पीर पुनल जो फकीरी जा चई हा साईं मां हजरत पीर पुनल जो मुरीद हा चईबा तुंहिंजो मुर्शिद हजरत शाह दौरा मुय्यदीन शाह रहमतुल्लाह अलैह हाणे हाणे मूंखे ख्वाब में आयो हो चई वियो आहे त जहाज़ खे चटी हयूं थो वञा इंशाअल्लाह ताला जहाज़ कोन ॿुॾंदो मुंहिंजे मुरीद खे ॿुधाइजांइ ख़ुशख़बरी त मूंखे सॾु कई मां मुर्शिद पहुतो हासि कमु कयूं थो वञासि सॼे उन जहाज़ जे कैप्टन ऐलान कयो बाबा घबरायो न जहाज हाणे सिधो पियो थो हले दुनिया ॾिठो जॾहिं बंदरगाह ते जहाज पहुतो नी त उन जहाज खे लोह जी चटी लगी पई ॾाढा त चओ सुभान अल्लाह ए अल्लाह वारनि जो कमाल अथसि ख़ुदा जो कसम आहे त कामिल पीर जो निशानी आहे पंहिंजे मुरीद वटि पहुचण ॾाढा चओ सुभान अल्लाह अल्लाह वारन जो बाह ते पानी ते जमीन ते तसरुफ हूंदो आहे बदमज़हब कुवतूं जमात अहले सुन्नत के टोड़ थी चाहे मुंहिंजो वरी बि तव्हां खे इहो अर्ज़ा असां या रसूल चवण वारा आहियूं कादरी हुजन नक्शबंदी हुजन सहरवर्दी हुजन चिश्ती तरीक़े वारा हुजन इहो न ॾिसजो केरु आहे बसि इहो ॾिसजो त या रसूल चवण वारो आशिक़ रसूल आहे बस दस्तगीर खां जेके पासीरो थे नी उन खां तू पासीरो थी वञे बाकी जेको दुरूद सलाम पढ़ण वारो आहे कादरी हुजे नक्शबंदी हुजे सहरवर्दी हुजे असांजो साईं आहे जे सहरवर्दी आहे त गौस बावल हक़ असांजो हक़ आहे जे इमाम रब्बानी आहे मुर्शिद मुनवर अल अफसानी आहे त असांजो साईं आहे हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी आहे त असांजो साईं आहे जे दस्तगीर आहे त असांजे अखियुनि जो ठार आहे ॾाढा त चओ सुभान अल्लाह ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायां त असांजो राष्ट्रीय खानदान मां हर जाइ ते ऐलान कंदो वठंदो हा त हज़रत पीर पुनल हज़रत छुला शरीफ़ वारा इमाम दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह हज़रत मोहम्मद राशिद रोज़े धड़ी या जेके भी दरगाह सां ताल्लुक़ रखनि था जमायत में उहे कादरी सां गॾु नक्शबंदी भी आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह हथ खणी चओ मुंहिंजी चो पियो हिन दस्तगीर जा मुर्दा हथ खणी भेजे दस्तगीर चओ इमाम रब्बानी भी असांजो आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह मुंहिंजो ॾाढो हज़रत पीर पुनल रहमतुल्लाह अलैह जो वालिद हज़रत अली मुर्तज़ा शाह पक्के धणी जेको मोहम्मद राशिद रोज़े धणी जो नंढो भाउ आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह मोहम्मद हजरत अली मुर्तज़ा पक्के धणी फरजंदा हजरत मोहम्मद बका शाह शहीद रहमतुल्लाह अलैह जो पीर से पट धणी जो पीर से पट धणी नक्शबंदी तरीके में मुरीदा मखदूम मोहम्मद इस्माइल पिराली शरीफ वारे जा
खुदा जो कसम आ जॾहिं पिरियालनि वारे पीर मखदूम साहब वटि पहुचंदा हूं न पीर हूंदा हूं न सैयद थी वेंदा हूं न दाढ़ी पटके वारा थी वेंदा हूं गोला जेके गोलनि जा थी तिन जो भी तूं गुलाम खुदा जो कसम आ ॻिची में ॻारो विझी उन दर्जा अदना फ़क़ीर थी वञी वेहंदा हूं अखड़ियूं बंदि कंदा हूं मुर्शिद असांजे एबन ॾे न ॾिसजांइ हज़रत पीर साईं पट वारे जे दर्जा कुतड़ा आहियूं तुंहिंजे दर्जा अबे ॾाॾे 300 सालनि खां मुरीद आहियूं उहा निगाह कजांइ जेका असांजे ॾाॾे ते कई फिरके वारे खत्म करे छॾियो फिरके वारे तुझो दौर ना है बदमज़हब कुवतूं जेके आहिनि इस्लाम खे ख़त्म करण जी साज़िश आहे वक़्त अची वियो आहे हिकिड़े प्लेटफॉर्म ते कादरी नक्शबंदी सहरवर्दी चिश्ती हुजनि ज़ाती दुश्मनियूं खाना जंगी ख़त्म लबेक या रसूल वारनि खे हिमायत कजो लबेक या रसूल वारनि खे वोट कजो गैरतमंद मुसलमान हुजण जो सबूत ॾिजो या रसूल चवण वारनि जो साथ ॾिजो कंध खणण जहिड़ा थी पवंदा मूंखे सैयद हिकिड़े फरमाइश कई आहे त बुढ़ड़ीअ जे बेड़े वारी करामत वारी ॻाल्हि ॿुधाइजांइ मां वरी साईं मुफ्ती उबैदुल्ला दाहिरी खे हथ ॿधी अदब जो अर्ज़ु थो कयां त आख़िर में बुढ़ड़ीअ बेड़े वारी साईं ॻाल्हि ॿुधाईंदा ॾाढा चओ सुभान अल्लाह ईअं न त खणी चओ भेज दस्तक त दाहिरी साहब जूं ॾाढियूं माना तूं पढ़ंदो आहे आख़िर में ॾाढा चओ सुभान अल्लाह दस्तगीर सभिनी जो पीर आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह कादरिन जो भी नक्शबंदिन जो भी सहरवर्दिन जो भी चिश्तिन जो भी ऐं ॿिली वहाबिन जे चक्कर में न अचो वो असांखे वेढ़ाइण जे चक्कर में यकीन कयो नी असांखे ख़रीद करण जी कोशिश कोन कई हूंदनि हिंद सिंध अरबस्तान ताईं मको मदीनो जिद्दो दुबई ताईं असांजी जमायत वॾा हुननि वस कया हूंदा वॾा माल ॾियण जी कोशिश कई हूंदनि पर ये तेरा करम है या गौस जो बुला लिया है दर पे कहाँ आस्ताना तुम्हारा कहाँ ये आशिक कमीना दस्तगीर जो कर्मा जो असां जमायत अहले सुन्नत जे प्लेटफॉर्म ते जमायत अहले सुन्नत जे उलमाए किराम जी गुलामीअ में वेठा हूं न त सैयदन मुल्क कश्मीर छाजी निमाज़ छाजी ॻाल्हि बस भंगुनि जा डंडा कुंडा घोटजनि था पिया अचो बाबल हिकिड़ी पचे थी बि लहे थी पर हे दस्तगीर जो कमाल आहे अदा इन्हनि जे चक्कर में न अचो ये तरीक़े तरीक़े सां असांखे ख्वार करे मारींदा दुश्मननि खां भॼ परे या रसूल वारनि जो हथ मज़बूत कर खुदा जो कसम आहे त मां हर जाइ ते ॾाहिरी साहब जो भेत पढ़ंदो आहे मूंखे हिकिड़े मौलवी साहब ॿुधायो चई मां साईं अल्लामा हज़रत मुनाज़िर इस्लाम साईं मुफ्ती अलहाज साईं मोहम्मद इदरीस दाहिरी दामत बरकात मुलालिया जन वटि विसो ते साईं चयो यार हिकिड़ो पीर आहे पीर पुनल जो बचड़ो आहे कारी दाढ़ी सां आहे मुंहिंजी ॻाल्हि करे थो ॾाढा चओ सुभान अल्लाह मूंखे हुन ॿुधायो ॻाल्हि निकिती विडियो हो साईं खे ॾेखारियो ॻाल्हि निकिती विडियो तव्हां नात पा पढ़ो ॾाढा चओ सुभान अल्लाह मूं चयो पोइ भला ॾाहिरी साहब ख़ुशि थियो ॾाढो ख़ुशि थियो दुआऊं पियो करे तोखे असांजे मुनाज़िर इस्लाम शेर मुस्तफ़ा हज़रत क़िबला मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा साईं जे जलसनि में घणो रहियासीं ॾाढो प्यार ॾींदा हा कॾहिं कॾहिं त फोन कंदा हा अचां असां पीरनि ते था हुजूं पढ़ किथे मुफ्ती साहब हथ अचे तव्हां अचो था साईं त किनो पीरनि ते पढ़ छो था हुजो मां अचां थो मूं चयो साईं अचो 4 कलाक हिकिड़े दफ़े साईं मंझंदि जे टाइम ते मुंहिंजे जेको मूं ते साईं महिरबानी कई पोइ साईं फरमाईंदा त सुन्नत जमायत जे उलमाए किराम खे ॾाहिरी साहब नक विधो जो सिंधीअ में तफ़सीर आयो अदा उर्दू जा के लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जंहिंजूं 20 माना असां जटनि खे पढ़ण बि कोन ईंदो हिन जी माना छा पर सिंधी आलिमन सगोरन जे मथों जमायत अहले सुन्नत सिंधी या रसूला चवण कलमे पढ़ण वारन जे मथों दाहिरी साहब जी मेहरबानी आ पो मां दलील इहो दींदो हां त दस्तगीर वलियन जो सरदार आ छो त वक्त जो आलिम वक्त जो मुफ्ती मुफस्सिर ॾाढा चओ सुभान अल्लाह जे ॻाल्हाए नी तकरीर करे या ईअं सम्झो आलिम ॻाल्हाए या सनद पोइ असां इहा दलील ॾींदा हूं त जमायत अहले सुन्नत जो
मुफ्ती मुफस्सिर हजरत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस दाहरी दामत बरकातुहुल आलिया फरमाइंदा हन त दुनिया जे वलियन जो साईं मुंहिंजो दस्तगीर वा ॾाढा चओ सुभान अल्लाह हथ मथे करे भेजो दस्तगीर चओ नी को जट चवे तो चलाए चरियूं ॻाल्हि खे न मञंदासीं पर जे वक़्त जो आलिम ऐं मुफ्ती चवे मुफस्सिर चवे त साईं तुंहिंजा मुंहिंजा आहिनि भला आहिनि पर दस्तगीर जी ॻाल्हि अचे त पोइ हचार फिटी करणा ॻिची में गारो विछणो आहे ओ दुनिया जे वलियन जो साईं मुंहिंजो दस्तगीर वा ॿिया पीर तुंहिंजा मुंहिंजा गुफ़्ते अल्फाज़न ते तवजो कर ॿिया पीर तुंहिंजा मुंहिंजा हे पीरनि जो पीर वा इहा ॻाल्हि क़यामत ते रहंदी ॾाढा चओ अॼु असां था चवंदा रहूं असां मरी वञी कब्रुनि में सुम्हंदासीं 1000 साल गुज़री वेंदो पर किताबनि में लिखियो पियो आहे जमात अहले सुन्नत जे प्लेटफॉर्म ते आलिम मशाइख नात खान चढ़ंदा उहे इहा ॻाल्हि चवंदा रहंदा त ॿिया पीर तुंहिंजा मुंहिंजा हे पीरनि जो पीर वा ओ दुनिया जे वलियन जो साईं मुंहिंजो दस्तगीर वा ॿिया पीर तुंहिंजा मुंहिंजा हे पीरनि जो पीर वा मुंहिंजो चवण अव्हांजो ॿुधण अल्लाह तबारक व तआला पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मक़बूल फरमाए। अस्सलामु अलैकुम व